नाज़रीन वांखे खिप्रो मां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त लालकान शाह खे 2 फुट गारो फसुल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो, पाणी घरनि में दाख़िल थियण लॻो। गारो पवण सबबि ज़मींदार अलाह रखियो हाशिम कुबर, साबू मरी, मोला बख्श मरी ऐं ॿियनि जा तक़रीबन 250 एकड़नि ते बीठल फसुल पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं में वोणनि, मिर्चनि, भाॼियूं ऐं ॿियो फसुल शामिल आहे। पीपी अॻवान हाजी सावण मरी मूजिब गारे पवण जो असां आपाशी अमले खे बर वक़्त इतला ॾिनो, पर को बि ज़िम्मेवार अमलो हींअर ताईं पहुची न सघियो आहे। असां पाण मुरादो खिप्रो वाह मां लालकान शाख जा गेट बंदि कराया आहिनि, पंहिंजी मदद पाण गारो बंदि करण में मसरूफ़ आहियूं। हिननि मुतालबो कयो आहे त फसुल ऐं घरनि में पाणी पियो आहे, इहो कढाए ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।